थरपारकर बार एसोसिएशन पारां गड्डी भट्ट मिठी ते थर जे बुनियादी मसइलनि जे हल ऐं उनखे कानूनी फॉर्मन ते खणी वञण जे सिलसिले में अहम कॉन्फ्रेंस कोठाई वई। सिंध बार काउंसिल जे मेंबर सलाउद्दीन गंडापुर ख़िताब कंदे चयो त दुनिया कोयले जे प्रोजेक्टनि ते कमु बंदि करे पई, असां हाणे जागी आहियूं। थरनि जे हक़नि जो पहिरीं ख़्यालु कयो वञे। असां बार काउंसिल वारा अव्हां जे हर मसइले ते गॾु आहियूं। मसइले खे कानूनी तरीक़नि सां बि खणी सघिजे थो। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणो हो त थर में आरो प्लांट्स तालीम समेत सिहत जो बुनियादी सहूलियतूं आहिनि। थर सां मजमूई तौर ते उहा रवश ख़तमु थियणु घुरिजे। हुन चयो त हितां जे माण्हुनि जो फ़ैसिलो उहे माण्हू करे रहिया आहिनि जेके हिते अची थर खे फतह करे पाण खे सरमाएदार सम्झी वेही रहनि था। उन्हनि फातह ऐं सरमाएदारनि जो तहफ़ुज़ बि हुकूमत कंदी आहे। थर जी सूरत हाल अॼु बि साॻी आहे। इन मौक़े ते कारंजिस जी कटाई मुकमल तौर ते बंदि करणु, थर कोल, चाइना किली, ग्रेनाइट समेत मदनी वसीलनि जो लीज़ूं रद्द करणु समेत मुख़्तलिफ़ 24 क़रारदादूं अक्सरियत रायत सां मंज़ूर कयूं ऐं मुतालबो कयो त थरपारकर ज़िले जे जामे सिटी सर्वे करे मक़ामी माण्हुनि खे मालिकाणा हक़ ॾिना वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk